ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कंदासीं। लाहौर का अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि बिलावल हाउस में अहम इजलास थियो आहे। इजलास के हवाले से अवांखे ॿुधायूं पिया। लाहौर में इहो इजलास थियो आहे। इजलास में पार्लियामानी लीडर सैयद हसन मुर्तज़ा ऐं पीपल्स पार्टी के MPs शिरकत कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कयूं पिया। आसिफ अली ज़रदारी पार्टी अॻवाननि के वज़ीर आज़म ऐं चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ातुनि बाबति एतमाद में वरितो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर खुदा बख्श उजण। जी खुदा बख्श, छा तफ़सील आहिनि इजलास के हवाले सां? जी बिल्कुल, इमरान खान जे पंजाब असेंबली जे तहलील करण जे ऐलान खां पोइ साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी कल्ह राति लाहौर पहुतो आहे ऐं उहो इहो मिशन खणी आयो आहे त कीअं बि करे पंजाब असेंबलीअ खे तहलील करण खां बचाइजे। इन हवाले सां आसिफ अली ज़रदारी कल्ह राति चौधरी शुजात हुसैन ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां बि मुलाक़ात कई आहे। उन खां पोइ हुन पंजाब जे पार्लिमानी पार्टीअ जो हिकु अहम इजलास बिलावल हाउस लाहौर में घुरायो आहे, जेको हिन वक़्तु थी मुकमल थियो आहे। उन इजलास जी सदारत कंदे आसिफ अली ज़रदारी पंजाब जी पार्लिमानी पार्टीअ खे एतमाद में वरितो त हुन चौधरी शुजात हुसैन ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां जेके मुलाक़ातूं कयूं ऐं उन इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो त पंजाब जी सियासी सूरत हाल खे मॉनिटर कयो वेंदो ऐं पीपुल्स पार्टी PDM सां गॾु हलंदी ऐं PDM जेके बि फ़ैसिला कंदी उन ते पीपुल्स पार्टी बि अमल कंदी। आसिफ अली ज़रदारी जो वधीक चवणु हुयो त पीपुल्स पार्टी हिकु जमहूरी पार्टी आहे ऐं हू जमहूरी इस्तेकाम ऐं पार्लियामेंट जी बालादस्तीअ ते यकीन रखे थी ऐं हू कंहिं बि क़िस्म जी अनारकी ऐं इंतिशार जी सियासत खे मुस्तरद कनि था। पीपुल्स पार्टी जेको आहे सियासी निज़ाम जी बका ऐं भुट्टो जे मिशन खे पूरो करण लाइ हर क़िस्म जी कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे। पंजाब जी पार्लिमानी पार्टी जो लीडर हसन मुर्तज़ा पिणु हुन मौक़े ते ख़िताब कंदे हुन चयो त हू सम्झनि था त हिन सॼे माहौल खे साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी ही हिन पंजाब जी असेंबली खे तहलील थियण खां बचाइण में किरदारु अदा करे सघे थो ऐं पंजाब पीपुल्स पार्टी पंजाब जी पार्लिमानी पार्टी मुकमल तौर ते इख्तियार ॾिए थी साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी खे त हू पंहिंजो किरदारु अदा करे ऐं पंजाब असेंबलीअ खे तहलील थियण खां बचाए। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़िन, लाहौर खां खुदा बख्श उजण तफ़सील ॾिना आहिनि।